बंगुल भी सही माण्हू न आहे। मुक़ाबलो करे मेल मारे त मञूंस न, बाक़ी जेकॾहिं न ठगी करे मारियईं त वो कहिड़ी पग खटियईं। हाणे हलो हलो त सरदार साईं खे ॿुधायूं त बाबा को सूमर जो तिलो कयो। खुदा बख्श, तूं वञी सरदार साईं खे ॿुधाए, मां वञी हथ मारनि खे ॿुधाए थो अचां। हलो बा, हलो हलो रश लायो, हलो। असांजी इहा चाल शाह ज़मान जी जेल ई चिॿी करे छॾी। सुमर हाणे मजबूर थी असांजो साथ ॾिए। जंहिंखे चइबो अथई मामा साईं ज़ोर मथां धारी। ॾिसूं था त हाणे शाह ज़मान असां खां कीअं थो गोए जी शर्त खटे। शाह ज़मान जो मुंहिंजो पहिरियों तक अथई। पहिरियां तुंहिंजे तकबर जो पुत टोली, पोइ तुंहिंजो जनाज़ो कढंदुसि। मामा साईं कम अहिड़ो कजो जो नांग भी मरे ऐं लट भी बचे। ईअं न थिए जो असां ॻाल्हियुनि में कूड़ा थियूं। कंहिं बनी बशर खे ख़बर न आहे त सुमर रात जे पेट में काॾे गुम थियो। बाक़ी रही पुलिस जी फशरी। सूबेदार आहे पैसे जो यार, उनजो त फिक्र ई न आहे। मामा साईं जेकॾहिं सूमर मार ऐं मोचड़े खां सवाइ न मञे त पोइ असांखे गोलनि जी का खोट आहे छा? पोइ ॾींदासीं हिकिड़ी गोलीअ जी कुर्बानी। सूमर जे मारण सां असांजी गोए वारो मसलो त हल कोन थी। अंदर जी बाह त पलींदासीं। शमीर तूं फिक्र न कर, जीत असांजी आहे। मामा साईं शाह ज़मान खे अहिड़ो सोघो कयो जो साह लुकीअ में बंदि थी वञेसि। शामिर खान तूं रुगो ॾिसंदो वञ त शाह ज़मान सां मां छा छा थो कयां। चङो मामा साईं, ॾिसंदासीं त तव्हां छा था कयो। फिलहाल त इंतज़ार था कयूं। ॾिसूं था त शाह ज़मान सुमर जे गुम थियण ते कहिड़ो थो कदम खणे। रईस जी बादशाही जो ख़ैर। सूबेदार साहब न रही बादशाही न रहियो ख़ैर। मुंहिंजो त झुगो ई झण थी वियो। मूंखे क़िस्मत ॾिनो लामारो ई हिकिड़ो। मां ख़तम। हा रईस, इहा ॻाल्हि तव्हांजी सची आहे। वक़्तु सदाईं हिकु जहिड़ो कोन थो रहे। इंसान कॾहिं भरींदे आहे त कॾहिं भाकुर में। सूबेदार वाला कर ख़बर जांच तुंहिंजी किथे पहुती? रईस, मूं पंहिंजी हद जो चपो चपो ओड़ियो आहे। हर न शमशाद बेगम जो किथे लाश मिलियो आहे, न ई का ख़बर पई। रईस, टोबन में सॼो दरिया ॻोल्हियो आहे पर खेनि लाश न लधो। इहो मोतबर ख़ान, बहादुर ख़ान सची नथो करे छा? मूंखे सभु ख़बर आहे। बोल राइस वक्त तोते वांगुरु ॿोलींदो, तोते वांगुरु। मारो ई हिकिड़ो ख़तम। राइस, बहादुर ख़ान अवां जो रत आहे ऐं मोतबर माण्हू आहे। मां हुन ते किरियल तशदुद नथो करणु चाहियां। बाक़ी पुछा गछा साथ ॾाढी कई अथमि पर मञे ई कोन थो। सूबेदार सुखिया, बहादुर ईअं सची न कंदो। वाइस मोचड़ा, छो त मोचड़नि सां चङा भला सुधरी वेंदा आहिनि। रईस, ॿिनि टिनि ॾींहंनि में सॼी ख़बर पइजी। रईस, आख़िर में 3rd डिग्री भी इस्तेमाल कंदोसांसि। अव्हांखे त ख़बर आहे, नालो अथमि सूबेदार सुखियो पर आहियां ॾाढो रुखियो। ठीकु आहे, तूं पंहिंजी कोशिश जारी रख। त पोइ मूंखे इजाज़त आहे? ठीकु आहे, तूं भली वञी पंहिंजे कमकार जी कर। रईस, मूंखे त लॻे थो रशियानी जो लाश लुड़ी वियो आहे। मालूमात चवां थो त शमशाद बेगम ज़िंदा आहे, कंहिं मुसीबत में आहे। रईस, रशियानी ज़िंदा आहे या न? जेकॾहिं ज़िंदा आहे त किथे आहे? इन्हनि सभिनी सुवालनि जा जवाब सिर्फ़ बहादुर ख़ान वटि आहिनि। इहो बहादुर ख़ान
कुछ ॿुधाए बि त नथो न। वो पंहिंजी ज़िंदगी बि तबाह कंदो ऐं मुंहिंजी ज़िंदगी बि बर्बाद कंदो। लूहियो सुधरंदो कोन। वैसे हुकुम कयो त मां जानूअ खे वञी ॻोल्हियां। जेका ख़बर बहादुर खान खे हूंदी उहा जानूअ खे बि हूंदी। हा मोलो, तूं कीअं करजो, हे जानूअ खे किथां बि ॻोल्हे थुले मूं वटि वठी अचो। ठीकु आहे राजा। बाबल साईं मूंखे सोराना पक्का त इहो कमु बंगुल कयो आहे। बंगुल शर्त रखी अची फाथो आहे। हाणे शर्त हाराइण जे ख़ौफ़ खां वते तो हराम पायूं कंदो। सरदार साईं, ॻोठ जा माण्हू पहिरें सां वियल आहे। ॾिसूं त उहे छा था चवनि। हाशिम, पहिरीं मां इहो ॾिसंदुसि त इहो कमु कंहिं करायो आहे। जेकॾहिं इहो कमु इन बंगुल खान करायो आहे न, त पोइ मां बंगुल खे चङी तरह ॾिसंदुसि। छो त ही मुंहिंजो मसइलो न, पूरे राज जो मसइलो आहे ऐं पूरे राज जो मां सरदार आहियां। मुझे जिम्मेदारी आहे पूरे राज जी। सरदार साईं, बंगुल अवां जी ज़मीन ते कब्ज़ो कयो, तब तव्हां हुनखे उफ़ बि न चयो। इन जे करे बंगुल मथे ते चढ़ी वियो। दिलावर, ज़मीन ते कब्ज़ो मुंहिंजो ज़ाती मसइलो। इन्हीअ करे ये बंगुल खे मूं कुझु बि न चयो। हुन मुंहिंजे भाइटे शमीर खे वर्गलाए मुंहिंजे साम्हूं आंदो, मूं सां विहाइण जी कोशिश कई। इहो बि मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे। इन्हीअ करे मां चुप रहियसि, छो त मां पंहिंजी ज़ात लाइ न, पंहिंजे राज जे लाइ विढ़ंदो आहियां, पंहिंजे राज जे लाइ। पर सूमर जो अगवा मुंहिंजो ज़ाती मसइलो न आहे, इहो राज जो मसइलो आहे, राज जो। जेकॾहिं मुंहिंजे राज खे केरु किनो बि चवंदो न, मां उनखे जीअरो कोन छॾींदुसि। बाबल साईं, बंगुल तव्हांजी शराफ़त जो फ़ाइदो वठी रहियो ऐं अहिड़ा माण्हू माफ़ीअ जे क़ाबिल न आहिनि हूंदा। ऐं जेकॾहिं अञा बि तव्हां इन शराफ़त जो मुज़ाहिरो कयो न, त पोइ ग़रीब तपेदार जो खून बि लुढ़ी वेंदो। हाशिम, न तपेदार जो खून लुढ़ंदो, न ही सूमर खे अगवा करण वारनि खे माफ़ी मिलंदी। मां इन बंगुल खे अहिड़ी त जब ॾींदुसि त 7 पीढ़ियूं हुन जूं यादि रखंदियूं। सरदार साईं, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां वञी सूमर जी ॻोल्हा कयां। पहिरियों मां इहो ॾिसां त सूबेदार सुठो करे छा थो, पोइ लहंदुसि सार बंगुल खान जी। ये बंगुल खान वेंदो केॾां? दिलावर, अञा त गोए में ॾींहं पिया आहिनि। बाबल साईं, सूबेदार अॼु ताईं कहिड़ा फाड़ा मारिया जो अञा तव्हां सूबेदार जो इंतज़ार था कयो? जेकॾहिं सूमर खे आज़ाद कराइणो अथव न, त पोइ इन सूबेदार जो इंतज़ार न कयो। जेकॾहिं बंगुल सूमर खे अगवा करायो आहे त असां आचर खे खंभे खणी था अचूं, पोइ हिसाब बराबरि आहे। हाशिम, सूबेदार सुखियो कुझु न कुझु कंदो ज़रूर। जेकॾहिं हिन सूबेदार सुखियो कुझु बि न कयो न, इन सुखे खे मां ॾुखियो कंदुसि। मां सरदार शाह ज़मान ॾुखियो कंदोमांसि। सरदार साईं, जेकॾहिं सूबेदार सुखियो ड्यूटी सही करे आहे न, बंगुल जहिड़ा माण्हू टोपी निराड़ ते करे ईअं न घुमनि, बल्कि जेल में हुजनि। मूं जहिड़ा मिसकीन माण्हू कलेक्शन हथ में खणी बेलो न वसाइनि, बल्कि ज़मीन खेड़े अन्न पाइनि। सरदार साईं, हाशिम बा सही थो चवे।
ने सूबेदार सुखे जो इंतजार करण अजायो आहे। ठीक आहे दिलावर, तुझी ॻाल्हि बि सही आहे। तव्हां ॿिन्ही खे जीअं वणे, जीअं ठीकु लॻे तीअं कयो। तव्हांखे इजाज़त। मेहरबानी सरदार साईं। सूबेदार साहब, असीं तोखे ॿुधाइण आया आहियूं त असां पुरमन ॻोठाणा आहियूं। असांजी इहा सूमर जी कंहिंसां का बि दुश्मनी कान्हे, पर मूं पेर सुञाता आहे, शेरू ऐं खैरूअ जा पेर। त इहा ॻाल्हि आहे, शेरू ऐं खैरू जूं वारदातूं मिड़ई वधंदियूं थियूं वञनि। इन्हनि जो बि को बंदोबस्तु करणो पवंदो। सूबेदार साहब, साबा पेर सुञाता आहिनि। सूमर जे अॻुवा में शेरू ऐं खैरू ॿई भिटा आहिनि। ठीकु आहे, तव्हां परेशान न थियो। वधीक पेर खणण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं अव्हांखे इहा पक आहे त इहो पेर शेरू ऐं खैरू जो आहे, त पोइ सूमर बि बंगुल खान खां परे न हूंदो। त पोइ सूबेदार साहब असीं मोटी वञूं? हा, ख़ुदा बख़्श। जेकॾहिं तव्हांखे पक आहे त सूमर जे अॻुवा में शेरू ऐं खैरू जो हथ आहे, त पोइ तव्हां भली वापसि हलिया वञो। मां हाणे सरदार शाह ज़मान ॾे वञा थो। सरदार साहब सां मिली बंगुल खान जी औताक ते जल्द छापो कयां। जेकॾहिं सूमर बंगुल खान वटां बाज़ियाब थियो त बंगुल खान खे मां हथ कड़ी न पारायां त मुंहिंजो नालो सूबेदार सुखियो ई न आहे। हा हा, हाणे तव्हां वञो। ठीकु आहे सूबेदार साहब, असां तव्हांजे चवण ते मोटी था वञूं। हल पुट। अॼु बसरा मुल्क में बाहि भरी पई आहे। चोरियूं धाड़ा अलाए छा छा पियो थिए, पर पुलिस कुछ भी नथी करे। ज़रीना करे त करे छा? ओ मड़े, बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हाणे कल्ह कोडी बा वेचारे मिस्कीन टपेदार खे अलाए केरो मारी को पतो ई न पियो। वरी हाणे ॾिस हे नऊं नाहक सूमर खे अलाए कंहिं ओचितो अगवा कयो आहे। ख़बर ई नथी पए त इहे ज़ुल्म करे केरु थो। अदी बसरा हाशिम थो चवे कि इहो ज़ुल्म बंगुल तो कराए। इहो मो बंगुल केरु आहे? को कचे जो वडेरो। चवन था चोर धाड़ेल सभु उन जी पनाह में आहिनि। अदी इहो बंगुल शहमीर जो मामो। इहो त इहो सॼो कमु शहमीर पियो थो करे। पर आदि वञी कॾ में पवन, असांजो छा? असां मिस्कीन माण्हू। इहो शहमीर ॼाणे त सरदार ॼाणे। पाण वतऊं हरू भरू गप में पेर विझंदा। अदी इहो सूमर आहे दिलावर जे राकेट जो स्वाह। इन दिलावर रखी आहे गोए इन बंगुल सां। सॼो ममण तॾहिं मतो थी। जे मेल रखी थन त डांड डोड़ाइनि न, माण्हू छो था अगवा कनि? बराबरि अदी, इहो बंगुल सुठो कोन थो करे। अदी छा पई सोची? सोचां थी पई त मां कचो पको लतायो, घर जा सभु ॻोठ शहर ॾिठा था, पर इहो बंगुल केरु आहे जंहिंजो ॻोठ मां ॾिठो ई कोन्हे। अजी बसरा वॾेरे बंगल खान खे कोन थी सुञाणी? न अदा भलिया, सॼे मुल्क में थी घुमां पर इन बंगुल खे कोन सुञाणा। अजी वॾेरे बहराम खान जो भाउ अथई बंगुल खान। छा वॾेरो बहराम खान? हा जी, वॾेरे बहराम खान जो नालो वरितो अथम, पोइ कारे नांग जो नालो कोन वरितो अथम जो डिॼी वई आहीं। ओ अदा वॾेरो बहराम खान आहे काथे? हे त बंगुल बंगुल लॻी पई आहे चौधारी। जी वॾेरे बहराम खान खे मोए त साल थी विया आहिनि। अजी वॾेरे बहराम खान जो नालो ॿुधी तुंहिंजो चेहरो फिको छो थी विया? बस अदा पलिया, सुतल सूर छो थो जाॻाए? जे बंगुल बहराम जो भाउ आहे त उन ॻोठ में मुंहिंजे हियाव जूं पाड़ूं बि आहिनि। अदी केरु आहे तुंहिंजो हुते? तुंहिंजी भाणे जी आहे। पोइ तूं होॾां वञी छो नथी?
असली दरीना इहा वॾी कहाणी आहे वरी कॾहिं ॿुधाईंदीसि। दिनू कर ख़बर। अरे सेन छोकिरी असांजे बाग में अंब पटिया। अरे हेॾे अंब पटण जे ॾंड जी ख़बर अथव? हा रईस छोकिरे ग़लती कई है। तुंहिंजो छा थिए? मुंहिंजो पुटु आहे। पोइ ॾंड में पूरा 5000 ॼणा पवंदव। रईस मां गरीब आहियां। गरीब ही त 10,000 ॼणा पवंदई, न त वॾो गंद थींदो। रईस मां बकरी खपाए 10,000 ॾियां। हलो 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 वरी बाग में ॾिसांव। खेतान खे यादि कयुमि त खेतान जी गिनती बि वॼी। हा रईस कर ख़बर कीअं यादि कयो अथव? सूबेदार तूं पंहिंजा पेर हिते ई रोक, न त मुंहिंजो बि नालो बंगुल खान थी। रज़ तुंहिंजे नाले ऐं किरदार खां मां चङी तरह वाक़िफ़ आहियां, पर शायदि तूं हिकु सूबेदार जे पावर खां वाक़िफ़ न आहीं। पेरनि पेर सुञाता है, हाणे न शेरू बचंदो ऐं न को रहीस तूं। सूबेदार बंगुल खान को मामूली माण्हू न आहे। धमकी ॾियण खां पहिरीं सोच त तुंहिंजी हैसियत केतिरी आहे। इहा ख़बर तोखे 2 ॾींहंनि में पइजी वेंदी केरु केतिरे पाणी में आहे। सूबेदार बंगुल सां दोस्ती जो हथ वधाईंदे त माला माल थी, दुश्मनी कंदे त ॾाढो ॾुखियो थींदे, वॾो गंद थींदो। रेज नालो अथव सूबेदार सुठियो, पर आया ॾाढो ॾुखियो। हा इहा माला माल वारी ॻाल्हि वरी बि कर। रेज मूंखे नौकरी करणी आहे, माण्हुनि सां दुश्मनी नाहे करणी। पोइ हथ थोरो हल्को रख, बाप ॿाहिरि न कढ, ऐं शाम ताईं तोखे सूमर जी बाह ऐं लिफ़ाफ़ो मिली वेंदो। रेज अधे खे घुर्जे हिकिड़ी अख, पर जे 2 मिली वञनि त पोइ बाबा जे सूमर सां गॾु लिफ़ाफ़ो मिली वञे पोइ त असांजे सिर जो साईं आहीं। रेज त पोइ छपर कर, चुप करे थाण। ठीकु आहे रेज, मां हाणे रस्ते ते आहियां, फोन बंदि थो कयां।